बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। संजोरो खां रिपोर्ट करे रहियो गुलाम मुर्तज़ा खोरखानी। खरड़ो में रेट लिस्ट खां वधीक अघु विकिरो कंदड़ शयूं दुकानदारनि ते ॾंड। खरड़ो डिप्टी कमिश्नर सांघड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जे सख़्त अहकामनि ते असिस्टेंट डिप्टी कमिश्नर संजोरो अब्दुल करीम संग्रासी समेत ब्यूरो सप्लाई ऑफ प्राइस इंस्पेक्टर ऐं अली शेख TMO खरड़ो राना मोहम्मद अयूब राजपूत रमज़ान मुबारक जे भलारे महीने में रेट लिस्ट खां वधीक अघ ऐं खाधे पीते जूं शयूं विकिरो करण ते पंहिंजे स्टाफ सां गॾु खरड़ो शहर में अचानक दुकानदारनि ते छापाया। असिस्टेंट डिप्टी कमिश्नर अब्दुल करीम संग्रासी समेत ब्यूरो सप्लाई ऑफ प्राइस इंस्पेक्टर अनवर अली शेख TMO खरड़ो राना मोहम्मद अयूब राजपूत रेट लिस्ट खां वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ते फौरी ॾंढायो वियो, जॾहिं त रेट लिस्ट खां वधीक रेट ते खीर खपाइण वारे दुकाननि जो पिणु दुकान सील कयो वियो। असिस्टेंट डिप्टी कमिश्नर अब्दुल करीम संग्रासी दुकानदारनि खे सख़्तीअ सां हिदायत कंदे चयो त जेको बि रेट लिस्ट खां वधीक अघु वठंदो, को बि सामान विकिणंदो, उन ते अञा बि वधीक सख़्ती कई वेंदी।